भट्टी कॉलोनी हैदराबाद की रहवासिन मुसम्मत शबाना धीअ मोहम्मद इलियास पंहिंजे मुड़ुस फयाज़ अली वलद नज़ीर अली वेठल घुमणाबाद हैदराबाद सां गॾु सकण प्रेस क्लब में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मूं पंहिंजी मर्ज़ीअ सां फयाज़ अलीअ सां शादी कई आहे, जंहिंखां पोइ मुंहिंजा भाउर पीर बख़्श ऐं मन, मुंहिंजा मासात मक्कू अनू जानी ऐं मुंहिंजी भाॼाई सनिया ऐं मारोट रशीदा असांजा दुश्मन बणिजी पिया आहिनि, जिन मां असां ऐं मुंहिंजी ससु गुलशन खे जानी ख़तरो आहे। हिन चयो त हिन खां अॻु मुंहिंजे भाउरनि मुंहिंजूं 2 शादियूं करायूं, हिकु मुड़ुस खां 5 लख रुपया ऐं ॿिए मुड़ुस खां 3 लख रुपया वठी ज़बरदस्ती शादियूं करायूं ऐं उहे 2 मुड़ुस मूंखे बदपेशे लाइ तंग कंदा हुआ। हिन चयो त हींअर मूं पंहिंजे अॻे मुड़ुस खां तलाक वठी फयाज़ अलीअ सां प्यार जो परणो कयो आहे। हिन इहो बि चयो त जेकॾहिं आउं फयाज़ अलीअ खे छॾे वञा त खेसि 5 लख रुपया भरे ॾींदसि। हिन आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे पिण खैन पंहिंजे तहफ़ुज़ जी घुर कई।